दोस्तों अॼु आचर बाज़ार आया हूँ। आचर बाज़ार में कोशिश कंदासीं हेठे मॉडलनि जूं गाॾियूं, हेठे मॉडलनि जूं गाॾियूं ॾिसूं। जीअं मेरान थी वई, खिबर आहे, हे खिबर आहे, हे सिटी आहे। खिबर पुराणो मॉडल आहे, सफ़ा हुआ ख़तमु, हिनखे छॾे हिन बेल्ट जी आवाज़ थी करेसि। आचर बाज़ार कराची में लॻंदी आहे, यूपी खां न्यू कराची सम्झो आहे, ऐं तक़रीबन 2-2:30 बजे शुरू थी वेंदी आहे, राति जे 9-10 ताईं हूंदी आहे दोस्तो। सो पोएं दफ़े बि मां जेका ख़ैबर रखी, सो उन जा व्यूज़ एतिरा अची विया, 6 लख व्यूज़ ते पुॼी विया। हर को चए पियो कॉल अटेंड कयो, कॉल अटेंड कयो। यार तव्हां यकीन कयो, मां हिकिड़े मिंट जे लाइ बि माना ऑन न पियो करे सघां मोबाइल। जीअं ऑन कयां बसि कॉलियूं कॉलियूं कॉलियूं, केतिरियूं अटेंड करे केतिरियूं अटेंड कयां। पोइ हिकिड़े मैसेज ते हिकिड़ो दोस्त हैदराबाद मां आया, पोइ उहे खणी विया गाॾी। सो दोस्तो हींअर वरी ॾिसूं था का इलाही संगत चयो त बाबा जे मेरान का मिली वञेव त ॾेखारिजो इमरान भाई, ऐं इलाही स्विफ्ट लाइ बि चयो त का जेन्युइन स्विफ्ट मिले। सो ॾिसूं था, कोशिशि कयूं था, जे मूंखे नज़र अची वियो त मां तव्हांखे ॾेखारींदुमि। अच्छा, हिन में आचर बाज़ार में हिकिड़ो फ़ाइदो आहे त जेकॾहिं तव्हां जेका गाॾी वठणु अचो था न, उहा गाॾी मतिलबु हिकु न 100 मिलंदियूं, ओड़ियूं 100 गाॾियूं हूंदियूं, पोइ कान का तव्हांखे पंहिंजी रेंज जे हिसाब सां मिली वेंदी। बाक़ी हाणे हिकिड़ी गाॾी ॾिसी तव्हां OLX ते वञो था ॾिसणु, उते उहा सही नथी निकिरे त पैसा बि किराया बि तव्हांजा फासी था पवनि। बाक़ी हिते माना मिसाल अल्टो ॾिसण था अचो त 100 अल्टो बीठियूं आहिनि हिते। इहो माना उहो छा चइबो आहे, क्वालिटी बि आहे, क्वांटिटी बि आहे। तव्हांजी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त चवनि था इमरान भाई आचर बाज़ार में सभु जेके डीलर हूंदा आहिनि, हा डीलर हूंदा आहिनि, मां मञा थो, पर 70% 30% उहे बि हूंदा आहिनि जिन खे ज़रूरत हूंदी आहे पैसे जी, ऐं ॾियण ईंदा आहिनि गाॾियूं। सो उहा 30% जंहिंखे मिली वेंदा सम्झो उनजो भाग आहे। बाक़ी 70% हिते वाक़ई डीलर अथव, इहो ज़हन में रखिजो। गाॾी बीठी आहे, रिबोन बीठी आहे, बाज़ार 6 जी भली बीठी आहे इहा गाॾी। हीअ चाचो हिन मंदरु वेठो आहे, पुछूंसि था। दोस्तो हिन जा 16 चयोमांसि नथो ॾे, मैनुअल आहे, बाज़ार 6 जो मॉडल। हिकिड़ी हीअ बीठी आहे ॾाढा ब्लैक, ॾिसनिसि था, ॾिसो हीअ मैनुअल आहे, ऐं AQ जे बाज़ार 8 थी लॻे। हीअ रिम बिम लॻल अथसि, गाॾी कड़क थी लॻे, ब्लैक कलर में आहे। पैसा पुछूंसि था घणा। इलाही घुमिया आहियूं पर अञा ताईं का गाॾी सम्झ में न आई आहे। बाक़ी बाज़ार ॾिसो न, भरियल आहे बाज़ार, भरियल आहे। असांखे जेका गाॾी खपे ज़ाहिर आहे पंहिंजी रेंज जे हिसाब सां। हीअ खैबर पुछूंसि था, खैबर 94 जो मॉडल आहे। असांजे दोस्त खे खाइण न पियो अचे, सॼो लटनि ते हार प्लेट कल्टी कई अथई। हाणे में हलीम बि विधो अथई, रायतो बि विधो अथई, सभु कुझु हुन में विधो अथई। ॾाढी थी यार दोस्तो, हिन में रायतो बि विधो अथई, हलीम बि, चांवर बि, बोतल बि, कोल्ड ड्रिंक बि कसम न विधो अथई, कोल्ड ड्रिंक बि विधी अथई, जूस ठाहियो अथई। बिरयानी आहे, बिरयानी आहे, हलीम ऐं बिरयानी हीअं हूंदी आहे। हे कहिड़ो हलीम ऐं बिरयानी थो खाए। ऐं दोस्तो इन जे करे मां हिनखे सुठियुनि जॻहियुनि ते दावतुनि में न वठी वेंदो आहियां। हुते पंहिंजी बि इंसल्ट कराईंदो, मुंहिंजी बि इंसल्ट कराईंदो। हे ॾिसो दोस्तो, सॼो आलो थी वियो आहे। हे हलीम लटनि खे खारायो अथई, चांवर लटनि खे खाराया अथई, कयो छा अथई रशीद? प्लेट में हलीम विधो अथई, बिरयानी विधी अथई, रायतो विधो अथई, वरी कोल्ड ड्रिंक बि विधी अथई। छा पियो करे खाए? चाइनीज़, हा चाइनीज़। हे हाल हे लटनि खे खारायो अथई, लटनि खे।